बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। सभ खां पहिरियों ख़बर शामिल कंदासीं त अॼु सिंध काबीना जो इजलास कोठायो वियो। तमामु अहम फ़ैसिला साम्हूं आया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हिकु त पेंशन सुधारनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, ॿिए पासे पेंशन सुधारनि वारो नोटिफिकेशन नाणो खातो जारी कंदो ऐं ॿिया बि कुझु अहम फ़ैसिला जेके सिंध काबीना जे इजलास में वरिता विया आहिनि, कया विया आहिनि, या कुझु काफ़ियुनि स्कीम्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। ख़ासि करे जेके सनती इनक्लेव्स आहिनि उहे क़ाइमु करण जो फ़ैसिलो बि ॾिनो वियो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर जीअं तव्हांखे शुरूआति में ॿुधायो त पेंशन सुधारनि वारो नोटिफिकेशन ज़ाहिरा नाणो खातो जारी कंदो ऐं ॿिए पासे नए कानून तहत नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़मीदार SRB वटि पाण खे रजिस्टर कराईंदो। त इन फ़ैसिले जी केतिरी वॾी अहमियत आहे ऐं ॿिए पासे नवां सनती ज़ोन्स पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत क़ाइमु थींदा ऐं ॿी तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं नाज़रीन त अॼु सिंध काबीना जे इजलास में हिकिड़ी सब कमेटी क़ाइमु कई वई आहे एंड दिस सब कमेटी इज़ फॉर द इन्वेस्टिगेशन ऑफ SHRC सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जा जेके चेयरपर्सन आहिनि इक़बाल लेथो साहब, ही उन्हनि जी जांच जे लाइ काबीना हिकु सब कमेटी क़ाइमु कई आहे। सो इंतज़ामी बेज़ाब्तगनि जा शदीद इल्ज़ाम आहिनि चेयरपर्सन इक़बाल लेथो साहब सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जा जेके चेयरपर्सन आहिनि उन्हनि ते, त ही कमेटी मां छा को नतीजो निकिरी सघंदो जेके हुननि वटि इल्ज़ाम आहिनि ऐं अॻिते हिन जो अञा वधीक कहिड़ो प्रोसेस आहे, छो त ऑलरेडी उन्हनि ते काफ़ी जेके एलिगेशन्स आहिनि उन्हनि सां रिलेटेड कुझु कमेटीज़ क़ाइमु थियल हुयूं, मामला कोर्ट्स में हलनि पिया ऐं अॼु ही नई शइ सिंध काबीना में जेका सब कमेटी क़ाइमु कई वई आहे इन बाबति असां कुझु डिस्कशन कंदासीं। ऐं टे पासे थरकोल खां छोर ताईं 105 किलोमीटर्स रेलवे लाइन विछाइण जी लाइ नाज़रीन फंड्स जी जेको आहे मंज़ूरी ॾिनी वई आहे। नॉट ओनली दैट, पर तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त अॼोके हिन इजलास में डमलोटी खां DHA ताईं पाणी जी लाइन विछाइण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। उनजो मनसूबो जेको आहे उहो उनजी मंज़ूरी ॾिनी वई आहे त उहा बि क़ाइमु कई वेंदी ठहंदी। बोर्ड मुतासिर उन्हनि ते अची वञूं था। सिंध काबीना में बोर्ड मुतासिर हारनि बाबति बि कुझु फ़ैसिला साम्हूं आया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो इहो आहे त बोर्ड मुतासिर जेके हारी आहिनि उन्हनि जे लाइ इमदादी फंड्स जेके रखिया विया उन्हनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। सो काबीना एमरजेंसी रिस्पॉन्स फंड्स में 27.68 अरब रुपया करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। त हिन मां केतिरो फ़ाइदो थी सघे थो, इहे तमामु जेके फ़ैसिला काबीना में वरिता विया आहिनि या काफ़ियुनि मंसूबनि जो बि ज़िक्र कयो वियो आहे, इन सां फ़ाइदा कहिड़ा थी सघनि था या नतीजा वञी करे छा निकिरंदा, छो त बाज़ औक़ात जॾहिं फ़ैसिला कया वेंदा आहिनि, मंज़ूरियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर कमु उहो अक्सर करे अधूरो नज़र ईंदो आहे। इन ते असां डिस्कशन कंदासीं, इन सां रिलेटेड सवाल पंहिंजे हंध में चालू रखंदासीं। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रियासत ख़िलाफ़ मवाद जी असीं ॻाल्हि कंदासीं। रियासत ख़िलाफ़ मवाद जे करे 27 यूट्यूब चैनल्स 27 यूट्यूब चैनल्स बंदि करण जो हुकुम मिली वियो आहे। सो इस्लामाबाद जी मक़ामी अदालत जी ॻाल्हि कंदा हलूं था। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत FIA जी दरख़्वास्त ते ही फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे, जंहिंमें 27 यूट्यूब चैनल्स जेके हिन बंदि थियूं आहिनि, हिन में नामियारा सहाफ़ी बि शामिल आहिनि, मतिउल्ला जान, उन खां अलावा इमरान रियाज़ ऐं असद तूर जहिड़ा सहाफ़ी बि शामिल आहिनि, जिन जा यूट्यूब चैनल्स उहे बंदि करण जो हुकुमनामो साम्हूं अची वियो आहे। सो रियासत मुख़ालिफ़ मवाद बाबति FIA जूं 2 जून ते नाज़रीन उन्हनि इंक्वायरी शुरू कई ऐं अदालत FIA पारां जेके पेश कयो सबूत आहे सबूतनि मां हू मुतमइन आहे। सो उनजे करे हीउ जेको फ़ैसिलो आहे साम्हूं आयो आहे, हुकुमनामो अची वियो, हुननि जा यूट्यूब चैनल्स उहे बंदि कया वेंदा। अच्छा, टीं ख़बर आहे नाज़रीन त सिंध में जेको रिसेंटली लियारी वारो वाक़ियो थियो ऐं हाणे ॿुधायो वञे पियो त टोटल केतिरियूं बिल्डिंग्स जेके आहिनि उहे ज़बून आहिनि, उन्हनि में सिंध में 740 इमारतुनि जे लाइ ॿुधायो वञे पियो त हू ज़बून आहिनि ऐं 51 इंतिहाई ख़तरनाक करार ॾिनल आहिनि। सो इंफॉर्मेशन मिनिस्टर शर्जील नाम मेमर साहब जेके सीनियर सूबाई वज़ीर बि आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त लियारी वाक़े जा जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे हू वक़्ती रिहाइश जेको आहे फ़राहम करे सघनि था, त हिन मां फ़ाइदो थी सघंदो ऐं जेके ग़ैर महफ़ूज़ बणियल बिल्डिंग्स आहिनि उहे माण्हुनि जे लाइ ख़ाली करणु आख़िर छो चैलेंज हुजे थो, या हुकूमत जे लाइ ख़ाली कराइणु हिकिड़ो चैलेंज छो बणियल आहे, हिन ते बि डिस्कशन कंदासीं। एंड देन वी हैव अनदर न्यूज़ टू शेयर विथ यू नाज़रीन त रेंजर्स सिंध में 6 ज़िलनि मां रेंजर्स 306 एकड़ ज़मीन घुरी वरिती आहे। सो रेंजर्स सिंध में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 6 ज़िलनि मां 306 एकड़ ज़मीन जा घुरी वरिता आहिनि। कारण छा आहे, छो घुरिया विया आहिनि, ॼाणा इहो वञे पियो त नवां ऑफिसिस ऐं घर
ठाहिण जे लाइ उन्हनि खे ज़मीन घुर्बल आहे, जंहिंमें घोटकी ज़िलनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त घोटकी आहे, छाछड़ो आहे, उन खां अलावा लाड़काणो बि शामिल आहे ऐं कुझु ॿिया ज़िला शामिल आहिनि। सो इन मां ज़मीनूं उन्हनि खे मिलंदियूं ऐं इन ते असीं कोशिशि कंदासीं त कुझु डिस्कशन कयूं पंहिंजे एनालिस्ट सां। बहरहाल हिते हिकु असीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं ऐं तमामु टॉपिक्स खे वठी करे जेके बि सवाल आहिनि उहे असां पंहिंजे एनालिस्ट आॾो रखंदासीं राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। इन वक्त मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब, मूंसां गॾु मौजूद आहिनि ऐं उन्हनि जी तरफ़ हलूं था। गॾोगॾु सीनियर सहाफ़ी तजिया निगार मोहसिन बबर साहब भी असांखे जॉइन कयो आहे। सो अस्सलाम वालेकुम मोहसिन साहब, अवांखे मां भलीकार चवां थी। अवांजी इजाज़त सां शुरुआत जेको आहे इमदाद साहब खां करे वठूं था। सो इमदाद साहब, अॼु सिंध काबीना में वॾा फ़ैसिला असांखे नज़र आया आहिनि। काफ़ी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप्स जे तहत कुझु नवां सनती ज़ोन्स क़ाइमु करण जी ॻाल्हि कई वई आहे। सभ खां पहिरियों त पेंशन सुधारनि वारो नोटिफिकेशन बि जल्द नाणो खातो जारी कंदो, पेंशन सुधारनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे ऐं ॿिए पासे सिंध हुकूमत सनती इनक्लेव्स क़ाइमु करण जा फ़ैसिला बि कया आहिनि ऐं सनती ज़ोन्स पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत क़ाइमु थींदा। इन्हनि जो केतिरो फ़ाइदो थी सघे थो? डू यू थिंक त हीअ सिर्फ़ु काबीना जे फ़ैसिलनि ताईं एतिरे हद ताईं सिर्फ़ु महदूद रहिजी वेंदा या वाक़ई में सिंध हुकूमत गौर करे पई इन शइ ते? लैला ॾिसो, इन शइ जी तमामु घणी ज़रूरत आहे। सिंध जे ॿाहिराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि, सिंध जा जेके डिविजनल हेडक्वार्टर्स आहिनि, उते सनतूं कोन्हनि। असां वटि सिर्फ़ु कराची में सनत आहे या थोरी घणी हैदराबाद ऐं नूरियाबाद। इवन सखर में बि सनती ज़ोन त आहे, पर एतिरी एॾी वॾी का सनत कोन्हे या वॾे में वॾी असां वटि जेकॾहिं सनत आहे ॿाहिराड़ी में त शुगर मिलूं आहिनि। हाणे असां जेकॾहिं पंहिंजो मुक़ाबिलो कयूं पंजाब सां ऐं पंहिंजो भेट कयूं सिंध सां, त पंजाब जेको आहे उहो तव्हां शुरू थी वञो रहीम यार ख़ान सादिकाबाद खां ऐं तव्हां वञी पहुचो पिंडी या अटक ताईं, त हर इलाइक़े में कंहिं न कंहिं क़िस्म जी का सनत आहे, नंढी वॾी वॾे पैमाने ते। जेका सनत आहे उनखे हथी वठाई वञे थी पई। फ़र्ज़ु कयो पाण वटि ख़ैरपुर में थिए थी पई खजूर, उहा हिकिड़ी वॾी उनजी प्रोसेसिंग सनत थी सघे थी पई। पाण वटि लाड़ में हेॾे वॾे पैमाने ते टमाटर थिए थो, भाॼियूं थियनि थियूं, उन्हनि जो प्रोसेसिंग ज़ोन ऐं सनतूं नंढियूं नंढियूं ऐं वॾियूं वॾियूं सनतूं थी सघनि थियूं पियूं। हाणे नतीजो इहो आहे त असां वटि ॾिसो त असां जॾहिं सिंध में दाख़िल थियूं था हितां पंजाब मां अची, त असांजा जेके होटल आहिनि चांहि वारा, उन्हनि ते माण्हू वेठा सॼो ॾींहुं फिल्मूं ॾिसनि। हाणे माण्हुनि जो ॾोह बि कोन्हे, उन्हनि वटि करण लाइ को कमु कोन्हे। सो सनतूं हुजणु अॻे माज़ीअ में पीपुल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो शहीद जे दौर में मूंखे यादि आहे त नवाब शाह में बि सनती ज़ोन क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो। ख़बर न आहे हुनजो छा थियो, उहो किथे पहुतो। पर हीउ जेको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत, ऐं उहो त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत ई आहे ज़ाहिर आहे। हुकूमत ज़मीन ॾींदी आहे, जेके सनतूं अची लॻाईंदा आहिनि सनतकार। सो नंढे या वॾे पैमाने ते हर इलाइक़े में ऐं लैला तालके जी सतह ताईं जेसिताईं असां वटि सनत न थी वञे, ऐं सनत ज़ाहिर आहे उहा लाज़मी न आहे को वॾियूं फैक्ट्रियूं हुजनि, कॉटेज इंडस्ट्री थी सघे थी पई। असां वटि हुनर आहे एॾो वॾो माण्हुनि वटि आहे, उनजो इस्तेमालु करे सघिजे थो पियो। हर इलाइक़े में कुझु न कुझु करे सघिजे थो पियो। ऐं ॾिसो हाल में असां वटि एॾी वॾी जेको आहे पंहिंजो सनत आहे मौजूदु, पर उनखे सरकारी का सरपरस्ती हासिल कोन्हे। जो साॻियो जेकॾहिं मां वञूं चिन्योट वञूं त चिन्योट में ॾिसो त हुनजो तव्हांखे डिफरेंस मिलंदो वञो, या हिते गुजरात वारी साइड ते वञो जो साॻियो जेको फर्नीचर जी सनत आहे उहा प्रॉपर हिकिड़ी सनत जी हुनजी शक्ल आहे, छाकाणि त उनखे प्रॉपर हिकिड़ो गवर्नमेंट जी फैसिलिटीज़ बि आहिनि ऐं वॾी ॻाल्हि आहे अमन अमान जी सूरत आहे। सो जेसि ताईं सनतूं न हूंदियूं त माण्हू जेके आहिनि उहे इंगेज कोन थींदा, ऐं माण्हू जेके आहिनि पंहिंजो ॾोहारियुनि सरगर्मियुनि ॾांहुं उन्हनि जो वधीक रुझान हूंदो। चोरी चकारी धाड़ा फुरू, उन लाइ ज़रूरी आहे त मैक्सिमम सनत हुजे, माण्हू मैक्सिमम जेके आहिनि उहे रोज़गार सां लॻल हुजनि, ऐं उन सां माण्हुनि जी ज़िंदगी बि बहितर थींदी, गुरबत जो बि ख़ात्मो थींदो। ऐं तव्हां ॾिसंदव त सालनि जे अंदरि अंदरि तव्हांखे हिकिड़ी ड्रास्टिक चेंज नज़र ईंदी सिंध जे अंदरि। सो हीउ हिकिड़ो बहितर फ़ैसिलो आहे। माज़ी में इहे फ़ैसिला थींदा रहिया आहिनि, पर हुन ते अमल कोन थियो आहे। हुकूमत पाबंद बणाए वॾनि सनतकारनि खे, त उहे जेके आहिनि उहे ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में या घटि में घटि लाड़काणो, सखर, नवाब शाह, मीरपुर ख़ासि, पंहिंजो इन्हनि इलाइक़नि में सनत लॻाइनि। सो इहो हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो आहे। उन फ़ैसिले ते अमल थियणु घुरिजे, हुनजो पहिरो बि ॾियणु घुरिजे त जीअं, ऐं इन में को वॾो डिघो टाइम न लॻाइणु घुरिजे। मूंखे हाणे हिते कुझु महीना अॻु या कुझु साल अॻु इस्लामाबाद लाहौर मोटरवे ते क़ाइद आज़म सनती ज़ोन ठाहियो वियो। उहो सालनि जे अंदरि अंदरि, महीननि जे अंदरि अंदरि उते इंडस्ट्रियूं लॻी वियूं आहिनि, उते उहो ऑपरेशनल आहे। सो तेज़ीअ सां कमु करे सघजनि था पिया। बिल्कुलु इन्हनि ज़ोन्स खे इंसर्ट करणो पवंदो बाक़ाइदा तालके लेवल ताईं, जीअं तव्हां ॻाल्हि कई पई, सुठी ॻाल्हि हुई। सो मौसम साहब जी तरफ़ हलूं था। मौसम साहब, सिंध काबीना जो इजलास तमामु अहम फ़ैसिला साम्हूं आया आहिनि ऐं
काफ़ी फ़ैसिला साम्हूं आया आहिनि। सो उन्हनि मां हिकिड़ो त ही जेके पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे तहत नवां सनती ज़ोन्स क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, उहे क़ाइमु थींदा बाक़ाइदा। सो तव्हां छा सम्झो पिया त हीअ सुठी ख़बर आहे? ॿिए पासे थरकोल खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाइण लाइ बि फंड्स जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इन मां कहिड़ा नतीजा निकिरी सघनि था? सबसे पहले समराइज करे ॿुधाए थो त छो गैर मामूली असां वटि ओवरऑल जेका डेवलपमेंट सिंध में थींदी आहे उहा विजुअल डेवलपमेंट हूंदी आहे। बसि स्कीमूं जो रोड। अच्छा इमदाद साहब, डमलोटी खां DHA ताईं बि पाणी जी लाइन विछाइण जो मनसूबो, उनजी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। पाणी जो ऑलरेडी, ऐं हीअ त काफ़ी पुराणा जेके आहिनि ही मौजूदु आहिनि काफ़ी सालनि सदियुनि खां। त तव्हां छा सम्झो पिया त इन सां बि फ़ाइदो थी सघे पियो जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे सिंध काबीना जे इजलास में? न किथां खां डमलोटी खां DHA ताईं ॾिसो हाणे DHA जेको तव्हां मुंहिंजो ख़्याल DHA सिटी पिया चओ सुपर हाईवे जी वारो। जी 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 हाँ पाणी जी ज़ाहिर है लाइन। वॾियूं हिकिड़ियूं स्कीमूं आहिनि। हाँ बिल्कुलु वॾी स्कीमूं आहिनि, उन्हनि खे पाणी त ॾियणु घुरिजे, पर मसइलो इहो आहे त उहो जेको शहर में पाणी जो पंहिंजो बहिरान आहे, मुंहिंजो ख़्याल आहे त उन पासे वधीक फोकस करणु घुरिजे। पर ज़ाहिर आहे हाणे DHA आहे या बैरिया टाउन आहे, इन क़िस्म जी स्कीमुनि लाइ उते जेका सही, ज़रूरत आहे ठीक उहो ठीक पूरी इमदाद साहब। करणु मोहसिन घुरिजे। पर साहब असल असांखे में रिजॉइन कयो आहे, वेरी सॉरी टू इंटरफेयर। तव्हांजी तरफ़ ॿीहर वापसि अचां पई। तो जी मोहसिन साहब, तव्हां ॿुधाइजो त अॼु की काबीना जे इजलास में कहिड़ा अहम फ़ैसिला असां ॿुधाया बि आहिनि, पर तव्हांजे मुताबिक़ कहिड़ा अहम फ़ैसिला वरिता विया आहिनि, उन ते तव्हांजो छा एनालिसिस आहे? मूं अर्ज़ु कयो त गैर मामूली इजलास हो अॼु, ऐं इहो माज़ी करीब में मूंखे अहिड़ो इजलास न आहे मिलियो जंहिंमें एतिरा वॾा फ़ैसिला कया विया हुजनि। हर लिहाज़ सां वॾा फ़ैसिला आहिनि। ऐं हिन में पहिरीं असां वटि डेवलपमेंट हिकिड़ी विजन लेस डेवलपमेंट थींदी रहे, बिना माना अंध में डेवलपमेंट थींदी रहे। डेवलपमेंट कयो, स्कीमूं ॾियो, बिल्डिंग ॾियो, स्कूल ॾियो, रस्ता ॾियो। इहो डेवलपमेंट न आहे। डेवलपमेंट जो हिकिड़ो विजन हूंदो आहे। पंजाब जी जेका डेवलपमेंट हूंदी आहे, पंजाब जो जेको पॉलिसी मेकर आहे उहो विजन खे साम्हूं रखी करे पंहिंजे सूबे खे अॻिते वधाईंदा। असां वटि डेवलपमेंट न थो चवां त न आहे थी, पर विजन लेस आहे। हीउ जेको मूंखे अॼु इजलास लॻो आहे, इन में मूंखे विजन नज़र आयो आहे फॉर द फर्स्ट टाइम। कहिड़े हवाले सां? डेवलपमेंट जे हवाले सां मख़सूस तौर ते या छा? सखर हैदराबाद मोटरवे जेको आहे उन जे लाइ सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त उहो पंहिंजो शुरूआती पैसा विझंदड़ में 4.5 करोड़ रुपया उन्हनि ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे फेडरल गवर्नमेंट खे, त जो मनसूबो शुरू थी सघे। 268 एकड़ ज़मीन सखर हैदराबाद मोटरवे लाइ ॾिनी वञे पई। ॿी वॾी ॻाल्हि इहा थी आहे त छोर वारी रेलवे लाइन आहे, हितां खां में उहो कोयलो हिते खणी ईंदी, यूज़ थींदो, हुतां खां अपॉर्चुनिटी निकिरंदियूं। उनजो फ़ैसिलो थियो आहे जंहिंमें 7 अरब रुपया सिंध हुकूमत ॾी, 70 अरब रुपया फेडरल गवर्नमेंट विझंदी, ऐं इहो हिकिड़ो स्कीम अॻिते हलंदी आहे। हिनखे मूंखे सॼी हिन जी डिटेल बि मूं वटि आहे, पर हींअर टाइम न आहे, पर तव्हांखे मेजर ॿी वॾी ॻाल्हि ॾिसो, हिकिड़ो मामिलो सिंध हुकूमत तमामु घणी तनक़ीद बि थींदी रही आहे पंजाब तरफ़ां, ख़ासि तौर ते या फेडरल गवर्नमेंट तरफ़ां। सिंध हुकूमत कुझु कोन्हे पैसा। असां आवाज़ फिक्स करण जी कोशिशि कंदासीं। हिते ब्रेक वठंदासीं नाज़रीन, ऐं ब्रेक खां पोइ जेके अञा ॿिया अहम फ़ैसिला काबीना जे इजलास में साम्हूं आया आहिनि, स्पेशली जेके ॿोॾि मुतासिर हारी आहिनि, ऐं इंट्रो में बि ॿुधायो, पर हिते असां तफ़सील में डिस्कशन कंदासीं त मां जेको फंड में इज़ाफ़ो कयो वियो आहे केतिरे हद ताईं फ़ाइदो थी सघे थो। विल डिस्कस दैट राइट आफ्टर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि हले पई सिंध काबीना जे इजलास बाबति जेके अहम फ़ैसिला असांजे एनालिस्ट जो ख़्यालु आहे त वॾो गैर मामूली क़िस्म जो इजलास आहे, तमामु अहम फ़ैसिला वरिता विया आहिनि। सो असां उन्हनि फ़ैसिलनि बाबति ई ॻाल्हायूं पिया। मोहसिन साहब जी तरफ़ हलूं था। मोहसिन साहब, ॿोॾि मुतासिर हारनि लाइ बि इमदादी फंड्स में इज़ाफ़ो कयो वियो आहे, दैट इज़ 27.68 अरब रुपया उन्हनि जे लाइ बि रखिया विया आहिनि। त तव्हां सम्झो पिया त हिन मां बि फ़ाइदो थी सघे थो, स्पेशली जेको ही एमरजेंसी रिस्पॉन्स फंड आहे उनखे बि हुननि एतिरो करण जी मंज़ूरी ॾिनी आहे, ऐं ॿिए पासे जेके ॿोॾि मुतासिर हारी आहिनि उन्हनि जे लाइ इमदादी फंड्स में बि इज़ाफ़ो। जी पोइ दफ़े जॾहिं 1 लख कुझु हज़ार हारियुनि खे पैसा ॾिना विया हुआ, बाक़ी जेके नेट में आया हुआ, जेके सर्वे में आया हुआ, उनखे पैसा न मिली सघिया हुआ। तंहिंजे करे 1,55,000 हारियुनि खे बि इन में पैसा ॾिना वञनि पिया। त इहा बि हिकिड़ी सुठी स्कीम आहे। जेका अणपूरी स्कीम हुई उनखे अॻिते वधाईंदा, उनमें उन्हनि खे उन्हनि जो जेको मुआवज़ो आहे उहो मिलंदो। हिन स्कीम खां वधीक हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा आहे जेका मूं पहिरीं बि कई पिए ब्रेक ते वञण खां पहिरीं,
त DHA क्लिफ्टन खे पाणी जी फराहमी लाइ Yes. 10.5 अरब रुपया लोन ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे कराची वाटर एंड सिवरेज बोर्ड खे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेके क्लिफ्टन ऐं डिफेंस जा इलाइक़ा आहिनि उहे टेक्निकली तौर ते ज़िम्मेदारी न आहिनि सिंध हुकूमत जी। ही बोर्ड पंहिंजा कंदा आहिनि फ़ैसिला ऐं सभु शयूं कंदा आहिनि, पर उन्हनि खे हिन भेरे कराची जी जेका एलीट क्लास आहे उन्हनि खे फैसिलिटेट करण लाइ 10 मिलियन गैलन पाणी जेको आहे रोज़ानो ॾिनो वेंदो। उहो हिकिड़ो फ़ैसिलो बि थियो आहे, अहम आहे। जेतोणीकि कराची जो हिसो आहे, कराची जो रुगो 32% हिसो जेको आहे सिंध हुकूमत वटि आहे, बाक़ी 68% सिंध हुकूमत वटि न आहे। इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे। सही। पर बहरहाल सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे अहिड़ा 10.5 अरब रुपया सिंध जे बाक़ी शहरनि जे लाइ पाणी जे लाइ ॾियणु घुरिजनि, त जीअं उतां जे पाणी जा मसइला बि हल थियनि। उते पीअण जी पाणी जी खोट आहे, हैदराबाद सखर वॾे मसइले में आहिनि, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ास में बि पाणी जी खोट आहे। इन्हनि इलाइक़नि खे बि पाणी ॾियण जी ज़रूरत आहे। सही। इन खां अलावा जेका छोर जी 105 किलोमीटर रेलवे लाइन आहे, इन जे लाइ बि मूं जीअं पहिरियों अर्ज़ु कयो त 70 अरब रुपया सिंध हुकूमत ॾींदी, 70 अरब रुपया फेडरल गवर्नमेंट ॾींदी। त इहा तमामु स्ट्रेटेजिक क़िस्म जी इन्वेस्टमेंट आहे ऐं इन में सिंध में डेवलपमेंट खे काफ़ी हथी मिलंदी। उनखे अलावा ॿियूं जेके स्कीमूं ख़ासि तौर ते सखर हैदराबाद मोटरवे उनखे उनजा थोरा रस्ता खुलिया आहिनि। सिंध हुकूमत काफ़ी हिन मामले ते प्रोएक्टिवली रोल प्ले कयो आहे। ठीक। बाक़ी हिकिड़ो जेको फ़ैसिलो तव्हां बि मुंहिंजो ज़िक्र कयो त रेंजर्स खे उन्हनि ज़मीन ॾियण जो फ़ैसिलो कयो। हाणे रेंजर जी परफॉर्मेंस ते सवालनि उन्हनि खे मूंखे इजाज़त ॾिजो हिन टॉपिक जी तरफ़ अचां पई, तव्हां ॿिन्ही तजिया निगारनि जी राय हिन ते रखंदसि। इमदाद साहब क्विकली पाणी वारे मामले ते एनालिसिस वठूं त देन आई विल कम टुवर्ड्स यू। इमदाद साहब पाणी वारी ॻाल्हि मोहसिन साहब हाईलाइट कई पई, तव्हां बि थोरी देरि अॻु में त 10 मिलियन गैलन पाणी जेको मुहैया कयो वेंदो लीड क्लास खे। मोहसिन साहब जो चवणु आहे त ईअं ॿियनि ज़िलनि में बि हुननि खे तवजह ॾियण जी पीपल्स पार्टी खे सिंध हुकूमत खे अशद ज़रूरत आहे। सो व्हाट डू यू थिंक ऑफ दैट इमदाद साहब? कराची जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, लियारी आहे, औरंगी आहे, पंहिंजो जेके सचल ॻोठ आहे, सोहराब ॻोठ आहे, उते पाणी कोन्हे। हाणे ॾिसो जेका ॻाल्हि आहे, जिन जो जेके इदारा उतां टैक्सिस वसूल कनि था पिया, जेके बोर्ड उतां टैक्सिस वसूल कनि था पिया, उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे त उहो पंहिंजो पाणी आहे भई ॿियो इंफ्रास्ट्रक्चर उन्हनि खे ॾियनि। हाणे शहर जे ॿियनि इलाइक़नि में पीपल्स पार्टी लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ी किराए बि थिए थी पई लोकल गवर्नमेंट ख़िलाफ़, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़। उते अञा ताईं पाणी जेको आहे हर साल इहो चयो वेंदो आहे अॻे साल पाणी मिली वेंदो, केपोट पूरो थो थिए, हीअ थींदो हू थींदो। उते त कुझु थिए कोन थो पियो, या थिए थो त ॾाढो स्लो थिए थो, फंड्स कोन्हनि। हिन पासे जेकर एलीट जेका रहे थी, ज़ाहिर आहे उहा सॼी असांजी पॉलिटिकल एलीट आहे, या असांजी जेका अशराफी आहे, बाबू रहनि था पिया, या ब्यूरोक्रेट पंहिंजो रहनि था, ज़मींदार जागीरदार सरमाएदार रहनि था उते, ऐं उन्हनि जी बग़ैर कंहिं रंग नसल मज़हब जी उन्हनि जो मफ़ाद गॾु आहे हिक ॿिए सां। सो उहा पंहिंजो पाण खे फ़ाइदो पहुचाइण लाइ ज़ाहिर उन्हनि फ़ैसिलो कयो आहे। उहो ड्यूटी कंहिंजी आहे ऐं करे केरु थो। ज़ाहिर आहे उहो इहे फंड्स जेके आहिनि उहे जेके कराची जूं जेके नंढियूं आबादियूं आहिनि उन्हनि खे ठीक है। जी मोहसिन साहब, हाणे असां हिन पॉइंट ते अची वञूं था त ही जेके ख़बर अचे पई ऐं रेंजर्स सिंध में जे 6 ज़िलनि में 306 एकड़ ज़मीन उन्हनि घुरी वरिती आहे ऐं नयूं ऑफिसिस ऐं घर ठाहिण जे लाइ इहे ज़मीनूं घुरबल आहिनि। त इन ख़बर जा डिटेल्स असां चाहींदासीं त तव्हां शेयर कयो त हीअ ख़बर किथां आई, ही के ख़त में ॻाल्हि साम्हूं आई आहे, वधीक तव्हांजो छा एनालिसिस आहे हिन बाबति? रेंजर्स जी जेका ख़ुदि अपॉइंटमेंट आहे सिंध में उहा एॾी प्रोलॉन्ग थी वई आहे। सिंध गवर्नमेंट 2 साल पहिरीं त 70 अरब रुपया सालानो ॾींदी हुई, हाणे उहे पैसा थी विया आहिनि 10 अरब रुपया शायदि। हाणे 10 अरब रुपया अमन अमान क़ाइमु करण लाइ ॾिना वञनि था रेंजर्स खे, पर हाणे मसइलो आहे जॾहिं असां पुछूं था रेंजर जी परफॉर्मेंस, पुलिस जी परफॉर्मेंस साम्हूं आहे, जॾहिं रेंजर जी परफॉर्मेंस पुछूं था त असांखे पुछणु नथो ॾिनो वञे। मसइलो इहो आहे त तव्हां ज़रूरु पैसा ॾियो, ज़रूरु हुननि खे ज़मीन ॾियो, पर मसइलो आहे त परफॉर्मेंस किथे आहे। रेंजर जो रोल छा रहियो आहे असांजी इंतज़ामिया जी सपोर्ट में, इन जो असांखे पुछणु घुरिजे। हाणे सिंध गवर्नमेंट जा पैसा आहिनि, हीअ ज़मीन को कंहिं हिकिड़े माण्हू जी त कान्हे का, इहा ज़मीन सिंध जे माण्हुनि जी आहे। तव्हां रेंजर्स खे ॾियो था, पंहिंजो मक़सदु इहो वठूं था हुननि घरनि लाइ ऐं पकियूं ऑफिसूं ठाहिण लाइ ज़मीनूं तव्हां ॾियो पिया, बिल्कुलु तव्हां ॾियो, पर मसइलो आहे पंहिंजो मक़सदु आहे इहे पका हिते रहंदा की तव्हां वेंदा कोन वापसि असां वटां सिंध मां। हीउ इदारो जेको आहे पुलिस जो निज़ाम बहितर थिए त रेंजर जी ज़रूरत न पए। रेंजर त हिकिड़ो एडहॉक अरेंजमेंट आहे। ॿी ॻाल्हि मां हिकिड़ी करण वारो आहियां त ॾिसो रेंजर्स जा सिंध में काफ़ी तमामु घणनि सरकारी इमारतुनि ते कब्ज़ा आहिनि। जिना कोर्ट्स जहिड़ी असांजी तारीख़ी इमारत आहे उन ते कब्ज़ो लॻो पियो आहे। अहिड़ा कई कॉलेजिस आहिनि, अहिड़ी ॿियूं जायूं जिते कब्ज़ा आहिनि। कब्ज़ा त छॾायो न तव्हां, बिल्कुलु तव्हांखे ॾियो, तव्हां पंहिंजा इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो सिंध में। ईअं केरु कोन थो चवे त रेंजर्स न ठाहे, पंहिंजे फंडिंग मां, पंहिंजे सिस्टम मां ज़रूरु इदारो आहे रेंजर्स, असांजो बि पंहिंजो पाकिस्तान जो इदारो आहे।
पर मसइलो आहे त कंहिं को बैलेंस चेक एंड बैलेंस रखूं न। ईअं त तव्हां ज़मीनूं ॾींदा वञो, पैसा ॾींदा वञो, उन्हनि खे रिज़ल्ट आहे कोन। ऐं वरी जेके इमारतनि ते पुराणियूं तारीख़ी इमारतूं आहिनि हुन ते बि कब्ज़ा, घटि में घटि ॿियो कुझु न त तारीख़ी इमारतनि ते कब्ज़ा त छॾनि न। ऐं हिननि खे हुनजो अल्टरनेट सिंध गवर्नमेंट जेके ॾियणु चाहे थी त ज़रूरु ॾिए अल्टरनेट। पर परफॉर्मेंस ते त असां सवाल पहिरीं ॾींहं खां पुछंदासीं, हाणे पुछूं था। त 10 या 20 रुपया ॾेई छॾियो, जेकॾहिं हुन सां मां बि चवां थो जेकॾहिं रुगो कश्मीर में ई अमन अमान असांजे उत्तर इलाइक़नि में रेंजर्स कराए वञे त मां चवां थो 20 या 30 रुपया ॾेई छॾियो, 300 एकड़ जे बजाय 600 एकड़ ॾेई छॾियो। पर अमन अमान त कराए न। असांखे उमेद आहे पुलिस खां वधीक बेहतर परफॉर्म करे सघे थी रेंजर्स जेकॾहिं उन्हनि खे ओपन ॾिनो वञे। ठीकु आहे अहमदाद साहब, तव्हां मोहसिन साहब जी हिन ॻाल्हि सां एग्री कंदा जेके उन्हनि ॿुधायो पंहिंजो एनालिसिस ॾिनो रेंजर्स जहिड़ी रीत सिंध में ज़मीनूं घुरी वरितियूं आहिनि घर ऐं ऑफिसिस क़ाइमु करण जे लाइ, तव्हांजो छा एनालिसिस आहे ते ॾियणु घुरिजनि? पर मोहसिन साहब ही जेके पॉइंट्स उथारिया उन्हनि सां एग्री कंदा? हाणे ज़िला कहिड़ा आहिनि पहिरियों ॾिसणो पवंदो। घोटकी, छाछरो, लाड़काणो ऐं कुझु ॿिया बि ज़िला। ओके, हाणे घोटकी छाछरो असां सम्झी सघूं था बॉर्डरिंग एरियाज़ आहिनि, लाड़काणो उते बि ज़ाहिर रेंजर ज़रूरी आहे। लाड़काणो बॉर्डरिंग इलाइक़ो न आहे, सो लाड़काणो जेकर हुन में अची वञे थो त पोइ मोहसिन साहब वारी ॻाल्हि त पोइ अकाउंटेबिलिटी थियणु घुरिजे न, हिसाब किताब थियणु घुरिजे न। त बाबा तव्हां एतिरनि सालनि खां रहो था पिया त तव्हां केतिरो सिंध में किरदारु अदा कयो आहे जेका तव्हांजी जंहिं जवाज़ सबबु तव्हां रहिया पिया। इवन कराची ॾिसो, पाण ॿाहिरि नथा वञूं, घटि में घटि कराची में त रेंजर्स खे पुलिसनि जा अख़्तियार बि ॾिना विया। पर छा सूरत हाल आहे कराची जी? अमन अमान जी सूरत हाल खां कराची जी आइडियल कॾहिं बि कोन रही आहे ऐं उनजे हुजण जे बावजूदि कोन्हे रही। सो असल शइ इहा आहे त जेको जंहिं कम लाइ, जंहिं ड्यूटी लाइ रेंजर्स हुजे, पुलिस हुजे या ॿिया इदारा हुजनि, जिन ड्यूटी लाइ आहिनि, उहे जेकर उहो कमु कनि था त पोइ 100 दफ़ा तव्हां उनखे उन्हनि खे जेके फैसिलिटेट कयो। पर जेकर उहो कमु कोन था कनि त घटि में घटि पुछाणो त कजे न। त बाबा तव्हां मतिलबु सिंध हुकूमत पुछे बाबा तव्हां जेका ड्यूटी आहे, तव्हांजी जेका ज़िम्मेदारी आहे उहा पूरी कयो। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ शयूं जेके आहिनि इहे अच्छा। हाणे जेकॾहिं असां पुलिस खे जेको सदाई चवंदो रहियो आहियां त उनखे स्ट्रॉन्ग कंदासीं त मुंहिंजो ख़्यालु आहे असांखे रेंजर जी ज़रूरत पवंदी कोन। कराची हुजे, सखर हुजे, लाड़काणो हुजे, कच्चो हुजे, पको हुजे, काछो हुजे, असांजी पुलिस एॾी मज़बूत ऐं एॾी प्रोफेशनल हुजणु घुरिजे कि असांखे ॿिए खे अल्टरनेट फोर्स जी ज़रूरत न पए। अल्टरनेट फोर्स सदाई जेको ओरिजिनल फोर्स हूंदी आहे उनखे डैमेज कंदी आहे, उनजो वजूद बेशक उहो ॼाणी वाणी न करे, पर पोइ पुलिस जी कैपेसिटी तव्हां बिल्ड कोन था करे सघो पिया कराची में एतिरनि सालनि खां। सबबु इहो आहे त जॾहिं बि सूरत हाल ख़राबु थींदी आहे, बजाए पुलिस खे बहितर करण जे डिमांड थी वञनि बाबा रेंजर्स खे अख़्तियार ॾियो, फौज खे वठी अचो, हीउ कयो, हू कयो, त पुलिस डिमोरलाइज़ बि थींदी वेंदी आहे ऐं पुलिस जेका आहे उनजी कैपेसिटी घटिजी वेंदी आहे प्रोफेशनल। सो भली हुजे रेंजर्स जेकर अमन अमान जी ज़रूरत आहे, पर पुलिस हिकिड़ो टाइम मुक़ररु करे सिंध हुकूमत बाबा ही साल आहे या 2 साल आहिनि, हिननि में असांखे पंहिंजी पुलिस खे हिकिड़ो मिसाली पुलिस बणाइणो आहे, हिकिड़ी तरबियत याफ़्ता पेशावर पुलिस बणाइणो आहे जेका हर क़िस्म जे ॾोह खे कंट्रोल बि करे सघे ऐं बहितर परफॉर्म बि करे सघे। सो ठीकु आहे ॾियो, पर गॾोगॾु तव्हां मुस्तक़िल हल त कढो न। मुस्तक़िल हल को आहे ई कोन, वञूं था ॾींदा केतिरो ॾींदासीं। ठीकु आहे। प्रोग्राम में अॻिते वधूं था ऐं हाणे ॻाल्हि कंदासीं त 27 यूट्यूब चैनल्स बंदि करण जो हुकुमनामो साम्हूं अची वियो आहे, जंहिंमें नाले वारा सहाफ़ी बि नाज़रीन शामिल आहिनि। उन बाबति असां एनालिसिस पंहिंजे एनालिस्ट जो शामिल करे वठूं था। जी मोहसिन साहब, छा चवणो आहे? 27 यूट्यूब चैनल्स ॿुधायो वञे पियो त रियासत ख़िलाफ़ मवाद आहे। सो डू यू थिंक त ही ठीकु अमल आहे? जेको रियासत ख़िलाफ़ मवाद आहे त हुनखे बंदि थियणु घुरिजे, बैन थियणु घुरिजे? व्हाट डू यू थिंक ऑफ इट? थोरो तब्दील कयो वियो आहे। तरीक़ो तब्दीली पहिरीं डायरेक्ट बंदि करे छॾींदा हुआ, हाणे अदालत जे थ्रू बंदि कराया विया आहिनि। त इहो हाणे बंदि हाणे कोन खुली सघंदा जेसिताईं अदालत हुकुम नथी ॾे वापसि। हाणे इहे सभु जेके 27 आहिनि, हिन मां लॻभॻि 22-23 जेके यूट्यूब चैनल्स आहिनि उहे PTI बैक्ड आहिनि। उहे PTI जा ख़ुदि पंहिंजा चैनल आहिनि जंहिंमें उहे प्रोपेगेंडा खे इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि जा पंहिंजा एंकर्स आहिनि, सपोर्टेड सहाफ़ी आहिनि। इहो त वाज़े आहे। इन्हनि 27 मां तव्हांखे 23-24 त वाज़े तौर ते नज़र अचनि था त उहे PTI बैक्ड आहिनि, PTIP जो प्रोपेगेंडा खे इस्तेमालु कनि था। 2-3 जेके यूट्यूबर्स आहिनि उहे अॻु में PTI खे तनक़ीद कंदा हुआ, हाणे उहे हुकूमत ते तनक़ीद कनि पिया। पर मां एज़ ए सहाफ़ी तव्हांखे मां पंहिंजो ज़ाती ओपिनियन ॾियां त इहे जेके बि यूट्यूब चैनल बंदि थिया आहिनि, इन में सहाफ़त जी तक़ाज़ा पूरी न आहे थींदी। जेका सहाफ़त असांखे खपे थी, जेका रिपोर्टिंग थियणु घुरिजे, ऐं सम्झूं त यार ही यूट्यूबर जेको आहे हिकिड़ो बैलेंस ओपिनियन ॾींदो आहे। हाणे मां अर्ज़ु करे वञा, बैलेंस ओपिनियन न ईंदो हिननि चैनल ते, इंक्लूडिंग उन्हनि सहाफ़ी दोस्तनि जी ॻाल्हि पियो कयां जिन खे बंदि कयो वियो आहे। हुननि ख़बर ज़रूरु हूंदी आहे, ख़बर ज़रूरु, पर उनखे सहाफ़ती तरीक़े सां पेश करणु, उन्हनि खे ॿुधाइणु,
उन ते नुक्ताचीनी हुकूमत ते ज़रूरु थियणु घुरिजे पॉलिसी ते, पर इनखे इहे मां नथो सम्झां ऐं तव्हां वेही बदज़ुबानी कयो यूट्यूब चैनल ते वेही कंहिंजे बि फर्दनि जे ख़िलाफ़ मां अगेन चवां पियो, इहा सहाफ़त न आहे। सो मां सम्झां थो त हाणे हीअ जेके असांजा जेके बि कुझु दोस्त आहिनि हिन में, इहे हाणे अदालत मां हिननि खे रिलीफ को मिले त मिले, बाक़ी फ़िलहाल त इहे बंदि नज़र अचनि था पिया। ठीक जी, इमदाद साहब तव्हांजी छा राय आहे? जी मौसम साहब जो सहाफ़त में बैलेंस्ड ओपिनियन हुजण जो ज़रूरी हुजे थी इहा शइ, सो डू यू एग्री विथ हिम? ऐं इन खां अलावा 27 यूट्यूब चैनल्स बंदि, ही सभु नाले वारा साफ़ी आहिनि, माण्हू ॿुधंदा आहिनि इन्हनि खे, त हीउ हुकुमनामो हिन वक़्तु अचणु ठीकु आहे? न ॾिसो, मां पाण पंहिंजो हिकिड़ो यूट्यूब चैनल हलायां थो, असां कोशिशि इहा हूंदी आहे त ख़बर ऐं तजियो त माण्हू जो ज़ाहिर आहे उहो जानिबदाराना थी सघे थो, पर ख़बर ते कम्प्रोमाइज़ कोन कबो आहे। जेका ख़बर आहे उहा ख़बर ॾिजे, पर ख़बर हथ टोकी न कजे, ठाहिजे न, कंहिंखे रूबरू ज़लील ख़्वार रुसवा न कजे। ही जेके घणे भाङे आहिनि उन में कुझु चैनल अहिड़ा आहिनि जेके मोहताज ज़रूरु हूंदा आहिनि, पर सहाफ़ती उसूल उते बि कोन्हनि। इहो त ठीकु आहे त इहा हिकिड़ो चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे, पर हीउ तरीक़ो ग़लति आहे। अदालत जो ही कमु कोन्हे जे अदालत जे ज़रिए कयो वियो आहे। हाणे आउं उनजो हिकिड़ो जेको गुज़ारिश कयां त पाकिस्तान में ॿिया कानून मौजूदु आहिनि जंहिंमें डिफेक्शन कंहिंजी कजे थी, पंहिंजो डिफेमेशन कजे थी, कंहिंजी हतक कजे थी, कंहिंजी तौहीन कजे थी, त उन लाइ प्रॉपर हिकिड़ा इदारा मौजूदु आहिनि, अदालतूं मौजूदु आहिनि। हाणे बदकिस्मती इहा आहे त असांजो जेको मौजूदा वज़ीर आज़म आहे उन इमरान ख़ान जे ख़िलाफ़ हथ केस जो दावा कई आहे 2014 खां वठी 11 साल थी विया आहिनि, उहो फ़ैसिलो कोन थियो आहे। उहो फोरम आहे जीअं बर्तानिया में थिए थो, बर्तानिया में पाकिस्तानी जेके आहिनि हिक ॿिए जे ख़िलाफ़ उते गंदा गंदा इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि, उते केरु वञी केस कंदो आहे 2-3 महीननि में या वधि में साल में फ़ैसिलो अची वेंदो आहे। चैनल ARY उते बंदि थी चुको आहे, उते केतिरा खोड़ चैनल बंदि थी चुका आहिनि, उते सज़ा पंहिंजो दंड पियो आहे, हज़ारे पाउंड दंड पियो आहे। यानी वार्निंग्स के रिन्यू वञी सघजनि पयूं, ठीकु आहे, जज़ा सज़ा वारी जेका शइ हुजणु घुरिजे न। सो मूंखे इहो आहे त हीउ हिकिड़ो पाबंदी वारो तासुर मिले थो, पाबंदी जो तासुर न मिले, कानून जे अमलदारी लाइ उहे अदालतूं जेके आहिनि उन्हनि जे ज़रिए केस हलाए ऐं प्रॉपर सज़ा बि हुजे ऐं दंड बि हुजे, त पोइ वञी सूरत हाल बहितर थींदी। अदरवाइज़ हीउ त हिकिड़ो प्रोपेगेंडा जो टूल मिली वियो न वरी PTI वारनि खे, उन्हनि खे। ठीकु आहे, हाणे ख़तरनाक बणियल जेके इमारतूं आहिनि उन ते असां आख़िर में ॻाल्हि ॿोल करे वठंदासीं। अॼु ई सीनियर सूबाई वज़ीर शर्जील अनाम मेमण साहब ॻाल्हि कई आहे त जेके लियारी वाक़े जा मुतासिर आहिनि उन्हनि खे वक़्ती तौर ते हू कुझु रिहाइश फ़राहम करे सघनि था, पर घणे वक़्त जे लाइ रिलीफ नथा ॾेई सघनि। सो इमदाद साहब तव्हां चाहींदसि तव्हां इन ते एनालिसिस जो त पोइ मौसम साहब जी तरफ़ वञा थी, एंड देन आई हैव टू कंक्लूड। सो छा सम्झो पिया त इहे ठीकु ॻाल्हि आहे? 740 इमारतूं ज़बून आहिनि, 51 इंतिहाई ख़तरनाक करार ॾिनल आहिनि, ऐं अॼु बि सीनियर सूबाई वज़ीर बि साॻी ॻाल्हि कई पए त उन्हनि ॾे नोटिसिस वञनि था, पर उहे ख़ाली नथा कनि। त तव्हांखे छा थो लॻे मामिलो फ़िलहाल, छो त सभिनी जी सेंटर ऑफ अटेंशन बणियल आहे, तॾहिं ई वायरल लॻो पियो आहे, ऐं वरी थोरे वक़्त खां पोइ हर कंहिं खां ॻाल्हि विसरी वेंदी? ॾिसो लैला, पाण थोरी देरि पहिरियों हिकु वसीलनि जी ॻाल्हि कई पिए त वसीला केॾां खां केॾां मुंतक़िल थियनि था पिया। इहे वसीला जेके आहिनि हिकु हिकु करे जेकॾहिं हिननि प्रॉपर्टीज़ ते ऐं बिल्डिंगनि ते लॻनि त इन्हनि माण्हुनि खे ज़ाहिर मुस्तक़िल हिकिड़ी रिहाइश फ़राहम करे सघिजे थी। हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त उहा मुस्तक़िल रिहाइश फ़राहम करे। खोड़ ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, खोड़ जेके पंहिंजो फ़र्ज़ु कयो आबाद आहे, हाणे आबाद सां गॾिजी या को ॿिया जेके पंहिंजो आहिनि तामीराती कमु करण वारा, मलिक रियाज़ साहब आहिनि, उन्हनि सां गॾिजी कंहिंसां बि गॾिजी हुकूमत हिकिड़ो इनिशिएट करे पोइ इन्हनि खां माण्हुनि खां नंढी नंढी किस्त वठी इन्हनि खे मुस्तक़िल घर ॾे, जेतिरे ताईं जेके बिल्डिंगूं ठही थी वञनि वापसि, उन वक़्त ताईं उन्हनि खे कंहिं पंहिंजो बंदोबस्तु करे उन्हनि जो रिहाइश जो, किथे हुकूमत किराए ते उन्हनि खे घर वठी ॾे। ज़ाहिर इन में जेके अफोर्ड करे सघनि था उहे त वीचारा वञी रहंदा, पर खोड़ सारा ग़रीब आहिनि वीचारा, उहे किथे रहंदा? पर रातो राति तव्हां उन्हनि खे बेघर करे छॾियो। इमारतूं ज़ाहिर ख़तरनाक आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी ख़तरे में आहे, पर अझो न हुजे त माण्हू काॾे वेंदो? ज़ाहिर हुकूमत खे हिन जो हल कढणो पवंदो। इहो ज़ाहिर आहे त बहरहाल इहो ई सवाल उते खणी वञा थी मौसम साहब जे तरफ़, हुकूमत केतिरो तव्हांखे डिटर्मिन नज़र अचे पई अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि जो हल कढंदे, या जीअं अॼु त उन्हनि वाज़े लफ़्ज़नि में सीनियर सूबाई वज़ीर चई छॾियो त उहे एतिरे वक़्त जे लाइ लॉन्ग टर्म जे लाइ रिलीफ नथा प्रोवाइड करे सघनि, पर फॉर टाइम बिंग उन्हनि खे रिहाइश का ज़रूरु प्रोवाइड करे सघनि था, त इहो ठीकु सॉल्यूशन आहे? मां सम्झां थो चलो घटि में घटि हिकिड़ी शुरूआति थी आहे, हिकिड़ो सुठो जेस्चर आहे। तव्हां पाण कल्ह प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं त रीसेटलमेंट जो हिकिड़ो प्लान ठाहे इन्हनि सभिनी 51 जेके सेटलमेंट्स आहिनि, जेके बिल्डिंग्स आहिनि, इन्हनि जे माण्हुनि जूं लिस्टूं तयारु करे हुननि जो सोशो इकोनॉमिक स्टेटस चेक करे सघिजे थो, पोइ हुनखे अकॉर्डिंगली जी मद में पैसा ॾेई सघजंदा। बसि फ़िलहाल तव्हां किरायो वठो, तव्हांखे साल ताईं असां किरायो ॾींदासीं, 2 सालनि ताईं किरायो ॾींदासीं,
इहो तव्हां वञो हुते रहो, तेसि ताईं हीअ बिल्डिंग असां किराए हिनखे प्लॉट कंदासीं, उन खां पोइ हर को पंहिंजो हुते बिल्डिंगूं ठाहे पंहिंजो घर ठाहे, ऐं हुन में हुकूमत हुनजी मदद कंदी, को इंट्रस्ट फ्री लोन बि ॾेई सघे थी, ऐं वरी हुन किस्तनि मां पैसा वठी सघे थी। इहे सभु शयूं मुमकिन आहिनि, को प्लान इहो को नामुमकिन शइ कोन्हे। मां सम्झां थो जेके हफ़्तो बि पॉलिसी मेकर्स रहनि, 51 बिल्डिंग जे जेका मकीन आहिनि, जेके बि रहायशी आहिनि, इन्हनि खे रीसेटल करे सघिजे थो, टेम्पररी बि ऐं परमानेंट बि। त इहो एॾो मुश्किल कमु आहे, रियासत जी ज़िम्मेवारी आहे। मां सम्झां थो सुठी शुरूआत थी आहे, जेकर शर्जील साहब इहो ओपिनियन ॾिनो आहे त असांखे कुझु न कुझु मदद करे सघूं था, त इहा सुठी शुरूआत पर आहे। हिन वक़्तु 51 इंतहाई ख़तरनाक करार ॾिनल आहिनि बिल्डिंग्स, ऐं सिंध में 740 इमारतूं जेके आहिनि ज़बून त ख़ाली करणु छो इशू आहे, ख़ासि करे सुई इन ॻाल्हि ते अटकियल आहे त नोटिसिस वञनि था ऐं सिविलियंस चवनि था उन्हनि खे नोटिसिस मिलनि कोन था। 51 बम आहिनि, 51 जेको इमारतूं आहिनि, 51 बम आहिनि, इहे टाइम बम आहिनि, केॾी महिल बि फाटी सघनि था। त पोइ हीअ वॾा अलमिया जेको लियारी वारो अलमियो टियों ॾींहुं थियो आहे, इहो हरन थी सघे थो, जिते जिते बिल्डिंगूं आहिनि इहे वॾा वॾा अलमिया थींदा। ॾिसो, मां पहिरें ॾींहं खां चवां पियो, ख़ुदा न ख़ासिता हिकिड़ी ॿी बिल्डिंग किरी पई न, त इहे सभु हुकूमत फोर्सफुली फ़ैसिला कंदी ऐं पोइ माण्हुनि खे पैसा वधीक ॾियणा पवंदा ऐं बदनामी अलॻि थींदी। तंहिंजे करे मां सम्झां थो हीउ टाइम आहे, हिकु प्लान जोड़े, हफ़्ते ॿिनि जो प्लान जोड़े ऐं हिननि माण्हुनि खे रीसेटल कनि, हिननि 51 बम जेके आहिनि हिननि खे नाकारा बणाइनि, अदरवाइज़ वॾो इंसानी नुक़सानु थींदो ऐं हिन खां वधीक वॾा अलमिया जनम वठी सघनि था। सही, ठीकु, थैंक यू वेरी मच इमदाद साहब। मौसू साहब, तव्हां असां एनालिसिस रूम में गॾु मौजूदु हुयव ऐं तव्हां एनालिसिस पंहिंजो प्रेज़ेंट कयो, सो थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस टाइम। नाज़रीन, जेके प्रोग्राम में एतिरो ई, वधीक पंहिंजो फीडबैक असांखे ॾियणु हरगिज़ न विसारींदा। तव्हां असांजे सोशल मीडिया पेजिस ते जेके बि क्लिप्स अपलोड थियनि था उनजे हेठि वञी करे कॉमेंट करे सघो था त तव्हांजी राय अॼोके इन्हनि जेके बि इशूज़ असां डिस्कस कयूं था उन्हनि बाबति छा हुजे थी। सो दैट्स इट फॉर टुडे। इंशाल्लाह मुलाक़ात थींदी सुभाणे। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।